कोशिश करियां थो त उन ते ॻाल्हायां। लियाकत अली चनाब अची विया आहिनि। वालेकुम सलाम साईं, लख लाइक़। मूंखे चांहि जो ढुकड़ो मिलियो आहे, उहो बि पी वठां त पोइ पाण लाॻीतो इन ते कचहरी कयूं था। पोइ इंटरनेट असां सां जेसि ताईं साथ ॾिनो ऐं जेसि ताईं असां सां साथ में रही मेमुण शनील असांजे प्रोग्राम में आयो आहे, उनजा लख एहसान, लख थोरा। पाण सभु हिकु आहियूं। ऐं चांहि पियां पियो, माना तव्हां सभई चांहि पियो पिया। ऐं हाणे तव्हांखे हिन प्रोग्राम में कहिड़ी सलाह कयां, छाकाणि त अमली तौर ते आउं तव्हांखे चांहि पेश करे कोन सघंदुसि। सो मुक्ते महिरबानी कई आहे घर वारनि, एतिरो भाईंदा कोन्हनि, पर मूंखे चांहि मिली आहे सो आउं उहा पियां थो। सो को बि दोस्त असांजे हिकिड़े महबूब दोस्त आहे, उनखे आउं थो रिक्वेस्ट मोकिलियां, साईं जिन खे आउं थो रिक्वेस्ट मोकिलियां, ज़ुबैर सागर महर साईं मूं रिक्वेस्ट मोकिलियां, रिक्वेस्ट मोकिलियां जेकॾहिं उहा क़बूल पवे थी। चीं न पर चीं, मसूद साईं बिल्कुलु तव्हां सही था चओ, चीं न पर चीं। इहा इन चीं जी माना रिसालनि में त चिख्या लिखियलु आहे, चिख्या ते चाढ़े जेको आहे सो इहो लिखियलु आहे, पर दरअसल चीं जी माना अञा बि कंहिं मूंखे ॾाहे माण्हू का ॿी ॿुधाई माना, उहा ॾाढी बिल्कुलु हिकिड़ी ज़बरदस्त क़िस्म जी ज़रूरु शेयर कंदुसि। ख़बर न आहे छो साईं शहाबुद्दीन जलालाणी बि अची वियो आहे, हुनजा लख एहसान, महिरबानियूं वॾियूं, लख थोरा। सागर महर साईं एड न पिया थियनि, मूं रिक्वेस्ट मोकिलियो, पर उन्हनि ॾांहुं रिक्वेस्ट मोकिलियां थो जेकॾहिं उहे मूंसां एड थियणु चाहिनि था त बिस्मिल्लाह, ऐं पोइ पाण लतीफ़ ते कचहरी कयूं था। बेटा साईं ते जेतिरो बकुल आहे, असल में पाण खे पंहिंजो पोरियो करिणो आहे। पोरियो सदो पोर ते वाली कीम विञा आहे, जेको बि पोरियो कंदासीं असांजो उहो पोरियो असांखे करिणो आहे। पतीअ जो पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु करिणो आहे। इहो ॾिसणो कोन्हे त असां वॾा अहसान रिंद आहे। हमेशह चवंदो आहे त आउं नाचीज़ आहियां, आउं कुझु नथो ॼाणा, पर सच पुछो त कॾहिं कॾहिं अहिड़ा कमाल जा बैत मोकिलींदो आहे ऐं उन जा कमाल जा सुवाल ॾींदो आहे जो असां सभई परेशान थी वेंदा आहियूं, हैरान थी वेंदा आहियूं त अहसान अली रिंद जंहिं वटि एतिरी न्याज़ ऐं निवड़त आहे, उहो माण्हू अहिड़े क़िस्म जा सुवाल बि करे सघे थो ऐं एॾा वॾी सतह जा सुवाल करे ऐं वॾा इल्मी बहस बि छेड़े सघे थो। सो असां या मिसाल हू लतीफ़ साईं हुन में खाउड़ में हिकिड़ो बैत चयो आहे त सुका मुंहं संदन पहिरें पुराणा खेतड़ा, सुका मुंहं संदन पहिरें पुराणा खेतड़ा, सा जूए ॾोरे आया सुहा जित मुंझनि। हाणे जेके सादा सूदा माण्हू जिन जा सुकल मुंहं आहिनि ऐं पेरनि में पीश जा उहे जुतियूं पियूं अथनि, उहे उतां थी आया आहिनि जिथे चङा भला जेके आहिनि से उहे मुंझी था पवनि, चङा भला उते मुंझार जो शिकार थी था पवनि। मसू चांडियो आवाज़ु न पियो अचे, दोस्त मसू चांडिए लिखियो आहे त आवाज़ु न पियो अचे। जेकॾहिं आवाज़ु न पियो अचे त ॿियो बि को दोस्त कमेंट करे, छाकाणि त थी सघे थो त मसू साईं वटि नेट जो मसइलो हुजे, ॿिए कंहिं दोस्त अहिड़े क़िस्म जी कंप्लेन न कई आहे। तारिक हयात लाशारी साईं, डॉक्टर एन ए निकलसन जे अंग्रेज़ी किताब मिस्टिक्स ऑफ इस्लाम में लिखे थो त 9वीं सदी जो मशहूरु सूफ़ी बुज़ुर्ग ख़ुदावंद हिकिड़ाई में फना थियण जो इल्मु दर्स सिंध ॼाए जे हिकु आलिम, साईं तव्हांजो आहे ड्रिगो ई सिंध ॼाए हिकु आलिम, मोबाइल ते वरी हिनखे खोलणो थो पवे, हिकु आलिम बुज़ुर्ग अबू अली सिंधी खां सिखियो आहे। डॉक्टर एन मेरी अबू अली सिंधी, वाह वाह, बाज़ीज़ बस्तामी जो उस्ताद अबू अली सिंधी। डॉक्टर एन मेरी शिमिल सीमोर, सिखियो डॉक्टर एन मेरी शिमिल जी किताब मिस्टिकल डायमेंशन्स ऑफ इस्लाम मुताबिक़ मंसूर हिलाज सिंध में आयो हो, उतां ई हमओस जे फ़िक्र जी तालीम वरिती। छा इहो चवणु बजा आहे त जेके मंसूरीअ सरमदी फ़िक्र असां धारे सम्झी प्रचार कंदा आहियूं, उहा दरअसल सिंध जो ई फ़िक्र आहे जेका अरब ऐं अजम जे दरवेशनि ताईं हितां हली पहुतो। वॾो सुवालु कयो आहे साईं महबूब साईं, तव्हां मुंहिंजा दिलबर, एॾो वॾो अहम तरीन मूं फ़क़ीर खां तारिक हयात लाशारी साईं एॾो वॾो सुवालु करे वेंदो आहे जो तव्हां मूंखे मुंझाए रखियो आहे ऐं हिकिड़े बैत में हिन जो जवाबु ॾियां थो। बिल्कुलु बिल्कुलु ईअं आहे, इहो हितां जो फ़िक्र आहे, इहो हितां जी ॻाल्हि आहे। लतीफ़ साईं हुनजी शाहिदी ऐं गवाही ॾिए थो त जर थर तिख तंवार वण टिण वाई हेकिड़ी, चए थो बगदाद वारो अव्हां वटि हुसैन बिन मंसूर हिलाज हिकिड़ो आहे, पर मुंहिंजी धरती सिंध उन जा जर थर तिख तंवार वण टिण वाई उन्हनि वटि हिकिड़ी आहे। सभई शइ थिया सूर्य सज़ावार,
ये सभु जा सभु मुंहिंजी धरतीअ जा जर थर तिख तंवार वण टिण वायूं, इहे सभु जा सभु सूर्य जा सज़ावार आहिनि। हमा मंसूर हज़ार कहिड़ा चाढ़ियो चाढ़ीअ, मुंहिंजी समूरी धरती, मुंहिंजो समूरो खितो, उहो समूरे जो समूरो अनल हक़ जो आवाज़ु ॾिए थो। तंहिं करे तूं कंहिंखे कंहिंखे चाढ़ींदे, कंहिंखे कंहिंखे सूर्य ते चाढ़ींदे। सो बिल्कुलु तारिक हयात साईं, अवां जेका ॻाल्हि लिखी आहे या इहो हितां जो फ़िक्र आहे, मूंखे ईअं थो लॻे वधीक त आलिम ई इन ते ॻाल्हाए सघनि था। आउं आलिम न आहियां जो इन ते को अथॉरिटी थी करे